अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं हिकु तमामु आसान ऐं मज़ेदार रेसिपी जंहिंजो नालो आहे लाहौरी स्टाइल फ्राइड फिश। अचो त पोइ ॾिसूं कीअं ठहंदी असांजी लाहौरी स्टाइल फ्राइड फिश। इन जे लाइ सभिनि खां पहिरियों मां हिकु बोल में फिश खई आहे तक़रीबन हाफ kg। कुटियल सुका धाणा विझां पई 2 टेबल स्पून जे क़रीब। कसूरी मेथी खई आहे 2 टेबल स्पून ऐं इनखे मां थोरो हथनि जी मदद सां क्रश करे छॾियो आहे। हेड आहे हाफ टी स्पून। कुटियल जाण ऐड कयां थी हाफ टी स्पून। कुटियल जीरो आहे 1.5 टेबल स्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टी स्पून। बेसण ऐड कयो आहे 2 टेबल स्पून। लीमे जो रस मां विधो आहे तक़रीबन 4 खां 5 टेबल स्पून। लूणु विधो आहे 1 टी स्पून। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ इस्तेमालु करे सघो था। ये सभई शयूं विझण खां पोइ असां चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं मिक्स करे हाणे रेफ्रिजरेट कंदासीं तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ। जी फ्रेंड्स, 30 मिनट्स थी चुका आहिनि। हाणे मां हिकु पैन में ऑयल ऐड थी कयां तक़रीबन 1 कप। ऑयल जीअं ई गरम थींदो त हाणे असां फिश फ्राई कंदासीं। फिश सां फ्राई कंदासीं तक़रीबन 8 खां 10 मिनट्स ताईं, जेसि ताईं असांजी फिश गोल्डन ब्राउन ऐं क्रिस्पी न थी वञे। ऐं असां फिश खे मीडियम फ्लेम ते फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, जीअं त तव्हां ॾिसी सघो था त असांजी लाहौरी स्टाइल फ्राइड फिश फ्राई थी चुकी आहे। मां हिनखे डिश आउट कंदमि। आई होप तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। मां तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात कंदमि हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।